अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मैरान टीवी न्यूज़ अयाम हैं सायरा ज़मीर। सब खबरें एक नज़र खास खबरों ते। जसकम चेयरमैन सनान कुरैशी जे गुलशन हदीद वारे घर ते कानून लागू कंदड़ इदारनि जी ॿीहर चढ़ाई। जसकम अगवान अमजद महेसर, दीदार शाम ऐं ॿियनि अगवाननि समेत 40 कारकुन गिरफ़्तार। बशीर खान कुरैशी जे पुट पोसेन ऐं GM कुरैशी खे गिरफ़्तार करण जी कोशिश मज़म्मत करे इलाइक़े वासियुनि ॿिन्ही खे छॾाए वरितो। पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे फ़ैसिलनि ते ख़दशनि जो इज़हार करे छॾियो। नए माली साल जी बजट में सिहत ऐं तालीम वारे शोबे लाइ वधीक फंड्स रखण जो मुतालबो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त जिते PTI जी हुकूमत आहे, इमरान खान उन सूबनि लाइ वधीक तरक़ियाती बजट रखी साबित करे छॾियो आहे त इहो सॼे पाकिस्तान जो वज़ीर आज़म नाहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म हिकु सिलेक्टेड बजट ठाही आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत क़बूल न कयो वेंदो। मुल्क अंदर कोरोना वायरस के केसनि में तेज़ी सां घटिताई थियण लगी। मरतबे के वधीक 77 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 24 कलाकनि दौरान 1118 नवां केस ज़ाहिर। NCOC मूजिब केसनि जे मुस्बत अचण जी शरह 2.54 रही। दहरकी वेझो रेल हादसे में ज़ख़्मी थियल वधीक मुसाफ़िर रहीम यार खान अस्पताल में फ़ौत। ख़ौफ़नाक हादसे में फ़ौत थियलनि जो अंग छाट थी वियो। 57 मुसाफ़िरनि जा लाश सुञाणप खां पोइ वारसनि हवाले। नवां लाशनि जी सुञाणप न थी सघी। रहीम यार खान अस्पताल जे सर्द खाने में पयल। एक मासूम ज़ख़्मी ॿार ॾींहुं लावारिस हालत में रहीम यार खान अस्पताल में दाख़िल थियल। जैकबाबाद वेझो ॻोठ सचल सरखी वटि पुलिस जी कार्रवाई। 2 मुक़वी बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब 5 महीना अॻु अगवा थियल 2 ॼणनि पठान मस्तोई ऐं नवाज़ मस्तोई खे बाज़ियाब करायो आहे।